शहदादकोट में मुबैना तौर अगवा थियल नारीअ जे वारसनि जो कोटो मोटो चौक ते धरणो नारेबाज़ी कई वई। नारीअ खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो वियो। बी सेक्शन थाणे जी हद हीराबाद मोहल्ला मां 7 ॾींहं अॻु मुबैना तौर बक्सी बिरादरी जे माण्हुनि सुल्तान बक्सी ऐं ॿियनि पारां 14 सालनि जी नारी रशीदा धीअ गुलहसन मंगणहार खे मुबैना तौर अगवा कयो हो। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ मंगणहार बिरादरी जे माण्हुनि नींगरीअ जे वालिद गुलहसन मंगणहार, कामरेड अमीर मंगणहार, बरकत मंगणहार, रईस अल्लाह ॾिनो, चेयरमैन फयाज़ हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हणी नारेबाज़ी कई वई। धरणे सबबि 2 कलाकनि ताईं ट्रैफ़िक मुअतल रही। उन मौक़े ते मुतासिरनि नींगरीअ जे वालिद गुलहसन मंगणहार ॿुधायो त 7 ॾींहं अॻु सुल्तान बक्सी हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजी न्याणीअ खे अगवा करे वियो आहे। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए टाल मटोल करे रही आहे, जंहिं सबबि असीं सख़्तु परेशानी में मुब्तला आहियूं। मुतासिरनि SSP कंबर शहदादकोट, DIG लाड़काणो, अॻूणे MPA मीर नादर ख़ान बक्सी ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते नींगरीअ खे बाज़ियाब करायो वञे।